उन उफ़क़ी लकीर जी मसावात छा ठहंदी जेका कार्तीसी मथाछिरे में -4, 6 खां गुज़रे। सो अचो त इन खे सम्झण जे लाइ कार्तीसी मथाछिरो या कोऑर्डिनेट प्लेन ठाहियूं। सो ही असांजी कार्तीसी मथाछिरे या कोऑर्डिनेट प्लेन जी अमूदी लकीर आहे ऐं उन खां बाद में ही जेका असांजी लकीर आहे उहो ही वारी इहा असांजी उफ़क़ी लकीर आहे जंहिंखे पाण एक्स एक्सिस चवंदा आहियूं ऐं हिन अमूदी लकीर खे वाई एक्सिस चवंदा आहियूं। हाणे उन खां बाद में पाण ॾिसंदासीं त -4 कहिड़ी जॻह ते आहे, सो -4 उहो हिन जॻह ते आहे एक्स एक्सिस ते। इन खां बाद में जेकॾहिं असां पंहिंजो वाई पॉइंट ॾिसूं त उहो 6 यूनिट्स मथे आहे छाकाणि त पॉज़िटिव आहे। सो उहो हिन जॻह तां इहा लकीर क्रॉस करे थी। सो जेकॾहिं असां हिन लकीर खे ठाहियूं त हाणे इहा अमूदी लकीर आहे, इहा ॻाल्हि यादि करणी आहे। सो इहा हॉरिज़ॉन्टल लाइन आहे। सो हॉरिज़ॉन्टल लाइन कीअं पाण ठाहींदासीं? हॉरिज़ॉन्टल लाइन पाण ईअं ठाहींदासीं त ही लाइन सिधी हूंदी। इन जो मतिलबु इहो थियो त एक्स जो पाण को बि वैल्यू रखूं, वाई जो वैल्यू हमेशह छा हूंदो? वाई जो वैल्यू हमेशह 6 ई हूंदो ऐं 6 बि कहिड़ो जेको पॉज़िटिव हूंदो। इन जो मतिलबु इहो थियो त वाई बराबरि छाजे? 6 जे। सो ही अहिड़ी इक्वेशन आहे जेका उन हॉरिज़ॉन्टल लाइन खे ज़ाहिर करे थी जेका -4, 6 मां गुज़रे। सो पंहिंजो जवाबु छा आहे? वाई बराबरि 6। अहिड़े तरीक़े सां पाण हिकिड़ो ॿियो सवाल था कयूं। हिन सवाल जे अंदरि पाण खे इक्वेशन मिलियल आहे लाइन जी, यानी लाइन जी मसावात मिलियल आहे त वाई बराबरि आहे -4 जे। पाण खां उनजो स्लोप पुछियल आहे या चाढ़ी पुछियल आहे। सो हाणे उन जे लाइ पाण छा कंदासीं? ॿीहर जेको आहे पाण कार्तीसी प्लान ठाहींदासीं। सो ही पाण कार्तीसी प्लान या कोऑर्डिनेट प्लान ठाहियूं था ऐं पाण हिते ॾिसंदासीं त वाई बराबरि -4 कहिड़ी जॻह ते आहे। सो वाई बराबरि -4 जो मतिलबु आहे त वाई हेठि आहे। सो ओ हिन जॻह ते वाई बराबरि आहे फर्ज़ कयो -4। हाणे पाण खे हिकु अहिड़ी लकीर ठाहिणी आहे जंहिंमें वाई जो जेकी क़ीमत आहे उहा हमेशह -4 हुजे, एक्स जी क़ीमत कुझु बि हुजे। सो जेकॾहिं पाण इहा लकीर ठाहियूं त कुझु हीअं ठहंदी। इन जो मतिलबु इहो थियो त वाई में का तब्दीली ईंदी ई न, एक्स में भले पाण का बि तब्दीली आणियूं। हाणे स्लोप जो जेको फार्मूला आहे उहो स्लोप जो फार्मूला छा आहे? स्लोप जो फार्मूला हूंदो आहे त चेंज इन वाई डिवाइडेड बाय चेंज इन एक्स, यानी वाई में जेका तब्दीली अचे थी उनखे वंड करणो आहे जेका एक्स में तब्दीली अचे थी उन सां। हिते वाई में तब्दीली अचे थी ॿुड़ी, इन जो मतिलबु इहो थियो त स्लोप छा थी वेंदो? ॿुड़ी। सो ही ऑप्शन पंहिंजो दुरुस्त आहे। अहिड़े तरीक़े सां पाण हिकिड़े ॿिए सवाल जी तरफ़ वधूं था। सो हिन सवाल जे अंदरि बि पाण खे मसावात या इक्वेशन मिलियल आहे ऐं उनजो पाण खे स्लोप मालूम करणो आहे। सो इक्वेशन या मसावात कहिड़ी आहे? एक्स बराबरि आहे -3 जे। सो हाणे एक्स बराबरि जॾहिं -3 जे हुजे त पोइ हुनजो स्लोप छा थींदो? सो अचो त ॿीहर पाण कार्तीसी प्लान था ठाहियूं। सो ही पंहिंजो कार्तीसी प्लान आहे, हिते एक्स आहे ऐं ही वाई एक्सिस आहे। हाणे पाण ॾिसूं त एक्स बराबरि -3 कहिड़ी जॻह ते हूंदो? त एक्स बराबरि -3 हिन जॻह ते हूंदो। सो हिते थी वई एक्स बराबरि -3। हाणे पाण खे अहिड़ी लकीर ठाहिणी आहे जंहिंमें एक्स हमेशह -3 जे बराबरि हुजे। इन जो मतिलबु इहो थियो त इहा कुझु लकीर हिन अंदाज़ में ठहंदी। सो पाण ही लकीर मथे छिकींदासीं ऐं उन खां पोइ हेठि छिकींदासीं, यानी एक्स जे वैल्यू में तब्दीली न अचे। वाई पाण कुझु बि तब्दील कयूं, एक्स में तब्दीली न अचे। सो हाणे ॿीहर पाण स्लोप खे सम्झण जी कोशिशि कंदासीं त स्लोप बराबरि छाजे हुयो? चेंज इन वाई वंडिया चेंज इन एक्स, यानी जेका वाई में तब्दीली अचे थी उनखे वंड कंदा आहियूं छा में? चेंज इन एक्स में। सो हाणे हिते एक्स में तब्दीली त ॿुड़ी थी अचे। सो जेकॾहिं असांजे छेद में ॿुड़ी अची वञे, यानी अंश कुझु बि हुजे, भले का बि शइ पाण रखूं अंश में, पर जेकॾहिं असांजे छेद में ॿुड़ी अची वई त इन जो मतिलबु इहो थियो त इहो हिसाबु हल थींदो ई न। इन खे पाण छा चवंदा आहियूं? अनडिफाइंड। सो पाण छा कंदासीं हिते? ऑप्शन अनडिफाइंड। उन खां पोइ पाण वटि सवाल आहे त इक्वेशन छा ठहंदी अगरि का वर्टिकल लाइन असां खणूं जेका गुज़रे कार्तीसी प्लान मंझां किथां? -5 -2 खां। सो हाणे वर्टिकल लाइन आहे त इन जो मतिलबु छा आहे? अमूदी लाइन आहे, यानी वर्टिकल लाइन आहे त इन में वर्टिकल लाइन में एक्स तब्दील न थींदी आहे, यादि करे छॾियो। सो इन जो मतिलबु थियो त एक्स डज़ंट चेंज, एक्स डज़ंट चेंज यानी एक्स तब्दील न थींदो। सो एक्स तब्दील अगरि कॾहिं न थींदो त एक्स जो वैल्यू हिते पाण खे मथे छा मिलियल आहे? काथों गुज़रे थो एक्स? अचो त ॾिसूं एक्स काथों थो गुज़रे। सो एक्स जेकॾहिं असां ॾिसूं त -5 खां गुज़रे थो। इन जो मतिलबु इहो थियो त एक्स जो वैल्यू हमेशह -5 हूंदो। सो पाण लिखी सघूं था त एक्स बराबरि छाजे हूंदो? हमेशह एक्स बराबरि हूंदो -5 जे। सो एक्स बराबरि -5 जे, इहो पंहिंजो जवाबु आहे। पर जेकॾहिं पाण हिनखे कार्तीसी प्लान ते सम्झण जी कोशिशि कयूं त ही पाण वटि कार्तीसी प्लान आहे या कोऑर्डिनेट प्लेन आहे। ही मां लकीर सिधी करे ठाहियां। सो ही लकीर सिधी ठही वई। हाणे -5 कहिड़ी जॻह ते हूंदो उहो पाण खे ॻोल्हणो आहे। सो -5 हूंदो, ज़ाहिर ॻाल्हि आहे जेकी असांजी ओरिजिन आहे या असुलु नुक़्तो आहे उन खां खॿे पासे। सो 1 2 3 4 ही आहे असां वटि 5 ऐं इन खां पोइ जेकॾहिं वाई खे ॾिसूं त -2 आहे, उहो हिन जॻह ते हूंदो। सो हाणे जेकॾहिं पाण लकीर हितां ठाहियूं हिकिड़ी वर्टिकल या अमूदी लकीर त उहा कीअं ठहंदी? उहा लकीर कुझु हिन अंदाज़ में ठहंदी।
सो हाणे हिन अंदाज़ वारी लकीर में अगरि असां ॾिसूं त एक्स त हमेशह साॻी आहे न, वाए तब्दील थिए थी, माना मथे वञे थी लकीर त वाए मथे वधंदी वेंदी, हेठि लकीर ईंदी त वाए घटंदी वेंदी, पर एक्स बराबरि हमेशह छाजे हूंदी, -5 जे। सो इहा हिन जी इक्वेशन आहे।